हलंदड़ बरसात जूं तबाहकारियूं क़रीबन जा झाड़ रही पट खुले आसमान तले रहण ते मजबूर। ख़बर मूजिब फुलजी ऐं आसपास के ॻोठनि में बरसाती पाणी ॿोॾ जो ॾेख ॾियण लॻो। बरसात दौरान ग़रीब मारगोड़नि जा घर रही पट ॻोठ शेर मोहम्मद दाविच यूसी मोंदड़ जे समाजी वर्कर फयाज़ अहमद दाविच ॿुधायो त असांजे ॻोठ में काफ़ी ग़रीब मिसकीननि जा घर रही पट थी विया आहिनि, जंहिंमें मुंहिंजो घर बि शामिल आहे। वॾी मुश्किल सां जान बचाए घर खां ॿाहिरि निकितासीं। होरां ॻोठ पुराणो डेरो में काफ़ी ग़रीबनि जूं जायूं किरी पयूं आहिनि ऐं चौदीवारियूं बि तबाह थी वयूं आहिनि। सहाफ़ी दीदार अली दस्ती जे घर खे ॾार पइजी विया ऐं चौदीवारी किरी पई। ॻोठ कमाल खान झतियाल ॻोठ अली खान पिताफी जे रहवासियुनि चयो त बरसात असांजे घरनि खे ड्राहे पट कयो आहे। 2010 वारी ॿोॾ खां वधीक हिन मौजूदा बरसातुनि नुक़सान ॾिनो आहे। हिन वक़्तु सारियालो फसल जी मौसम आहे। बरसात रूबी वारनि सारियुनि खे बि नुक़सान ॾिनो आहे। कब्रिस्तान पाणी हेठि अची विया आहिनि, क़बरूं मिसमार थियण लॻियूं आहिनि। हुकूमत सिंध खे दरख़्वास्त कजे थी त सिंध खे आफ़त ज़दा क़रार ॾेई ग़रीब मिसकीन माण्हुनि जे किरियल घरनि जो अज़ालो कयो वञे।